आहिनि नौकर ऐं तव्हां खां पंहिंजा नौकर बि सिधा नथा थियनि। बाबा तुम्हारी ॻाल्हि असां न सम्झी। साले बस इहो साई साई करणु बंदि कर। तव्हांजी हिन न्याज़ निवड़त ई तव्हांखे बोड़ियो। ठीक तो है ना? हाँ हाँ वो बिल्कुल ठीक किथे वञी लिखियो आई? खबर पई त सोडल वारनि जे रुक चढ़ियो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू एॾो अकेलो थींदो आहे। केस दाख़िल कयो अथव? मुराद अञा बेहोश आहे। असांजे घर ईंदी बि न आहे। सोडल जो दिमाग़ तमामु ख़राब आहे। हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब दोस्तों ज़बरदस्त थी चुको आहे, लेकिन तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ॾींदा हलूं। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधायां हाणे जेको यानी ठारे जे लाइ हिकु सुठी ॻाल्हि न आहे। ठारो 2-3 ॾींहं क़ैद हिते आहे, लेकिन ख़बर पइजी चुकी आहे राज़न वारनि खे त ठारो किथे आहे। अचण वारी एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त पंहिंजी नौकरनि खे वॾो मतिलबु हिकिड़ी सख़्ती कंदो केरु? मंसूर खान एक कावड़ील इंसान आहे, गुस्सेलो इंसान आहे, गुस्सो जल्दी अची वेंदो आहे, लेकिन दिलि जो साफ़ माण्हू आहे। इन जे करे जॾहिं की जंहिंखे हथ विझे थो त सिधो थो करे छॾे। दोस्तों यकीनन अचण वारी एपिसोड में तव्हांखे हीअ बि ख़बर हूंदी त मुराद बची वेंदो। मां राति जी एपिसोड में ॿुधायो मुराद बची वेंदो, कुझु न थींदो, लेकिन मुराद जेको आहे ॻोठ वारनि जे लाइ हिकु सुठो इंसानु आहे। जेको राज़न ऐं ककर वारा आहिनि उहो ॻोठ वारनि जे लाइ हिकु मतिलबु मुसीबत आहिनि। जीअं हाणे तव्हां ॾिठो हुयो ओठो जीअं ज़हर ज़िंदगी में ॻोठ वारनि जे लाइ मुसीबत हुयो, ऐं ॿी तरफ़ जेको वरी उते वॾेरो साईं निसार शाह ॻोठ वारनि जे लाइ भलो हुयो। हिते बि किरदारु ओड़ो ई आहे, लेकिन हिते निसार शाह खे यानी मुराद खे वॾेरे जो किरदारु न आहे, ग़रीब जो किरदारु आहे। बहरहाल ज़बरदस्त कहाणी ॾिनी वई आहे। ऐं जेको आहे हिते ओठो यानी रहज़न जा बि कम अहिड़ा आहिनि जिते जीअं ज़हर ज़िंदगी में हुया। कहाणी उन सां मिलंदी जुलंदी आहे। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तों, ठारो त बची वेंदो, लेकिन मंसूर खान सां जेको आहे न अॻिते हली इन्हनि खे मंसूर खान ई ठाह कराईंदो 50 या 40-50 एपिसोड में। ऐं ॿियो त जेको आहे शाहनवाज़ खान उहो मराइणु चाहे थो मुराद खे। शैतान माण्हू शैतान खे ई पाण सां गॾु रखणु चाहे थो, छो त मुराद वारनि जी जेका मंसूर खान सां घणी लॻंदी आहे, ऐं जेको वरी राज़न वारनि जी उहो शाहनवाज़ सां। ऐं इन जे करे सुञो खे शौक़ु हो त ॻोल्हे लाइ शाहनवाज़ खान इन जे लाइ वरी राज़न वारनि खे ॻोल्हे लधो आहे त इहे मुंहिंजो साथ ॾेई सघनि था। मंसूर खान जे ख़िलाफ़ बि मां इन्हनि खे इस्तेमालु करे सघां थो, ज़मीननि ते कब्ज़ा करे सघां थो। ऐं तव्हां ॾिसजो अचण वारी किस्तनि में मुराद वारा मंसूर खान जे वेझो थी वेंदा, ऐं राज़न वारा शाहनवाज़ जे वेझो। हू मराइणु चाहे थो शाहनवाज़, हाणे उहा ॻाल्हि तमामु जल्द ज़ाहिर थींदी। ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सोडल जे ख़िलाफ़ु थी चुको आहे शाहनवाज़, उन खे बि मराइणु चाहे थो, लेकिन तमामु जल्द दोस्तों ॾिसो तव्हां यानी इरफ़ान शेख उनजी अदाकारी ज़बरदस्त आहे हिते। ऐं साइड हीरो यानी मंसूर खान सां गॾु इहो ई वञी बीहंदो सोडल। यादि कजो तव्हां मुंहिंजी इहा ॻाल्हि। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।